हकीकती हाथे मुझा मुसलमान भा दिजो उन्हन खां था जेके निंद्र पया रात जो डोह जे नियत सां थो निकरी पेर झले झले थो वनी रुगी गन्नो के जो रात जो पटण थो वनी पेर झले झले थो वनी गाह जी पुठार कलुणण थो वनी पेर झले झले थो वनी पोह जी पुठार खणण थो वनी पेर झले झले थो वनी पानी जे वारे ते के जो पानी भजण थो चाही पेर झले झले थो वनी हेदे भी थो निहारी होदे भी थो निहारी ओ मुसलमान पाजे पान के संभाल उन्हन खां थो टिजी जेके खुद गाफिल हन उन्हन खां थो टिजी जेके खुद निंद्र में पया हन उन्हन खां थो टिजी जेके तोके कुछ भी नथा करे सकन उन्हन खां थो टिजी जन जे हथ में न तुंजी इज्जत आ न तुंजी जिल्लत आ उन्हन खां थो टिजी जन जे हथ में न तुंजी जिंदगी आ न मौत आ निंद्र पियलन खां टिजी तो ला तखुजुहु सिनतु वला जेको निंद्र त कोन कंदो आ पर जेके पिनकी बि कान ईंदी आ उन बेनियाज़ रब खां नथो टिजी जंहिंजे हथ में तुंहिंजी इज्जत आ जंहिंजे हथ में तुंहिंजी ज़िल्लत आ जंहिंजे हथ में काइनात जी बादशाही आ इहो ई सबब आ मुसलमान जंहिंजे करे तूं असांजो तनज़ुली जो शिकार थी विया आहियूं दुनिया वारे खां टिजूं था पंहिंजे मालिक खां टिजण लाइ तयार न आहियूं जेके अल्लाह खां टिगा अल्लाह अल्लाह मीह वसी पिया हमराह जो घर जी भित गिरी पई निकतो बाहर जीअं जो बाहर निकतो बाजार में पहुतो मजदूर जा वलर ॾिठई हिकिड़ो नौजवान ॾिठई मजदूर नौजवान पर परे खां ॾिठई तो जे चेहरे में नूर चमकी रहियो आहे दिल में ख्याल कई मजदूर त वठणो या छो ने चेहरे जे चमकंदड़ जवान के वठी वञा करीब आयो ओ नौजवान मजदूरी कंदे हा मजदूरी कंदुम हलिया मुंहिंजी मजदूरी कर जे मजदूरी त कंदुम पर टे शर्त मुजाहद हे हमरा सोचण लॻो वठा मजदूर थो शर्त थो रखे दिल में ख्याल कई हे ॾिसण में मजदूरा पर हकीकत में यारन जो यारा चई बच्चा चो छा तो चवी चे पहिरो मुझो शर्त जेतरी मुमे हिम्मत हुंदी ओतरो मुखो कम वठंदे यो मुझो शर्त जेदी मल नमाज जो टाइम थींदो मुखे बनो कोन कंदे त्रियो मुझो शर्त मुखे मजदूरी पंहिंजी पूरी ॾींदे मजदूर वठण वारे सोचो जेको नौजवान हेड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे यकीनन अल्लाह जो महबूब जी वारो कर हली आहे उनखे दीवार जे कम ते छॾे पाण हलियो वियो ॻाल्हि खुटाया मुंहिंजा दोस्त शाम जो मोटी आयो ॾिठई त ॿिनि मजदूरनि जेतिरो कमु लॻो पियो आहे उनखे मजदूरी ॾिनई हलियो वियो सॼी राति निंड कान आई हेड़ो ईमानदार नौजवान सुबुह जो वरी इनखे वठी अचां वरी जो वञी पहुचे ॾिसे त मजदूर मौजूद नाहे ॿिनि मजदूरनि खां पुछे फलाणो मजदूर काॾे वियो उन्हनि चयो त इहो नौजवान अलाए केरा परदेसी मुसाफ़िर हफ्ते में हिकिड़ो ॾींहुं कमाईंदो आहे बाक़ी ॿिया ॾींहं अल्लाह जे ज़िक्र जे मौज में हूंदो हफ्ते में घणा ॾींहं कमाईंदो आहे हिकिड़ो ॾींहुं कमाईंदो आहे छाजे लाइ त बाक़ी ॾींहं जेको खावां पंहिंजी मेहनत मज़ूरी कयल खावां ॿिए जो कुझु बि न खावां असां पंहिंजे घर में हूंदो बि चऊं पोइ बि चवंदासीं वेलो टरियो चङो आहे पोइ जे टरियो चङो आहे त तुंहिंजो रिस्क रोज़ी बि त इहो ई आहे मुंहिंजा दोस्त उन नौजवान जी तलाश में निकतो वञे त शदीद बुखार जे सूरत में हिकड़े वण जे हेठां सुतो पियो आहे मथों बीही चई अस्सलाम वालेकुम चई वालेकुम अस्सलाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नौजवान खे बुखार ॾिसी करे उन चयो मजदूरी जे लाइ आयो चई मजदूरी लाइ कोन आयो आहे ओ नौजवान तोखे बुखार शदीद आहे तूं मूं वटि हली महिमान थी नौजवान चयो तूं मूंखे महिमान कोन रखी सघंदे जी रखण लाइ तयार आहे मुझो शर्त कबूल कर जी कहड़ो जे मुखे खाइण पीअण ला मजबूर न कंदे हैरत में पइजी वियो चई भला इंसान हिकिड़ो ॾींहुं बुख काटींदो ॿियो ॾींहुं नेठ घुरंदो
चे मुखे कबूल आ। नौजवान खे वठी आयो अचे पंहिंजे घर में रहाई दोस्त। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो नौजवान कुछ कोन खाधो रात ॾींहुं बुखार में भी रब जे इबादत में मसरूफ आ। असा जड़ा चंगा भला बोली मथे में सूर थो थे त मां यार बसाणे छोकरा तहां पढ़ी छड़ियो बाबू के मथे में सूर आ मां लागी थी करे पढ़ंदुस लागी थी करे पढ़ी छड़ींदुस। नौजवान ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज अल्लाह जे ज़िक्र जे मौज में आ। ॾींहुं गुज़रिया टियों ॾींहुं जॾहिं हे रोए थो पियो त हेड़ो अजीब फरिश्ता नुमा सूरत इंसान मूं वटि महिमान आ। जेॾी महिल करीब आयो चवण लॻो ओ मुंहिंजे रहाइण वारा अॼु मां पंहिंजे यार ॾे वञा थो। छा चई? अज मां पंहिंजे मालिक ॾे वञा थो लेकिन मुंहिंजूं ॿ वसीयतूं थई यादि कजां। कहिड़ी वसीयत? जी सभ खां पहिरीं मुंहिंजी इहा वसीयत थई मुंहिंजे मरण खां बाद में मुंहिंजे टंगुनि में रसो विझी मूंखे हिन पंहिंजे अङण ते गिहलजां ऐं ईअं वॾे आवाज़ सां चइजां त अल्लाह जे बेफ़रमान जो ही हाल थींदो आहे। ॿिए नंबर ते जेॾी महिल मूंखे दफ़न करे मोटी अची मुझी मुंडी निशानी थई हे मुझो कलाम पाक जी तिलावत कंदो हा निशानी थई हारून रशीद बादशाह जे दरबार में वञ जा उनके मुझा सलाम भी ॾिजा उनके ही मुझो शयूं भी ॾिजा मुझो न्यापो ॾिजा। त हीअ नौजवान चई वियो थई त ओ बादशाह खुदा जो खौफ कर खुदा ॾाढो बेनियाज़ आ। ये चई करे नौजवान जो दम परवाज थी वियो। नौजवान कलमो पढ़ी पंहिंजे यार सां मिलियो। अज़ीज़ा ने मन अंदाज़ो लगा जंहिं शख्स 3 ॾींहंनि में बिना खाईंदे पीअंदे रुगी अल्लाह जो ज़िक्र कंदे जंहिं नौजवान खे ॾिठो हाणे वाइदो करे वेठो आहे उनखे रसो कीअं विझे सारो कतार रोई रहियो आहे। वाइदो पूरो करणो आहे अल्लाह जो फरमान आहे वाइदो पूरो कयो वसियत पूरी करणी रोई भी रहो ताहू करे रहो ओ मुझा करीम रब केड़े इम्तिहान में मुखे फसायो थई ओ मुझा मौला मुझी मदद फरमा ओ मुझा मौला मुखे माफ फरमा केड़ो मुझे मथा इम्तिहान वनी खट मा रसो तो कढे रोई भी रहो रसो भी कढी रहो जेडी मल ओ रसो खणी उन नौजवान जे टंग जे पैर जे मुरिए में बधण तो शुरू करे त आवाज तो जे खबरदार थी तो पंहिंजो वाइदो पूरो करे छॾियो हे त अल्लाह जे महबूब जो महबूबा तो पंहिंजो वाइदो पूरो करे छॾियो। इन रसे खे ॿाहिरि कर हाणे बकाया पंहिंजो कमु कर। हिन उन नौजवान जी तदफीन करे जंहिं वक़्त में उहा मुंडी भी गॾु खई आहे उहो क़ुरान करीम जो नुस्ख़ो भी गॾु खयो आहे। नौजवान के गॾु छा हूंदी अदा जे मां हेॾे होॾे थिया त अम्मा के मुंहिंजे मोबाइल जूं 3 तस्वीरूं ॾेई छॾिजां। ईअं आहे या कोन? खुदा जी ज़ात थी ॼाणे मुसलमानो हाल इहो आहे जो काबतुल्लाह जे सहन में जॾहिं न सगोरा उमिरे वारा पहुचनि था त काबे के पुठी ॾेई पहिरीं तस्वीर था कढनि पहली तस्वीर थी निकरे काबतुल्लाह जो तवाफ बाद में पहली काबे के पुठी ॾेई तस्वीर थी निकरे हथरा तू मसनूई हथ खणी चतो हाणे मां दुआ तो घुरा दोस्त तू मुंहिंजी तस्वीर कढ। मुसलमान सोच त सही असांजो ईमान किथे वञी बचो आहे असांजी मोहब्बत किथे वञी बची आहे असांजो इश्क किथे वञी बचो आहे। हेतिरा लख ख़र्च करे घर बच्चा सभु कुझु छॾे वतन छॾे यार जे देश में पहुचण खां पोइ बि असांखे इहो एहसास कोन्हे त वरी हिन जगह ते अचण अलाए नसीब थींदो अलाए कोन थींदो। उते भी तस्वीरों ते जोरा ओ मुसलमान सोच ओ नौजवान सोच तुझो मरक तुझी इज्जत ये मोबाइल फोनियो या ये शयूं कोन तुझो मरक तुझी इज्जत है त तुझे जुबान ते जिक्र खुदा हुजे तुझे दिल में इश्क मुस्तफा हुजे जेडी बल मुंजा दोस्त अजीज दुखी खड़ी अचे त तुझे जुबान मां निकरे त मुझे जीजल अमर दे ही मुझे कुरान जो तोहफो खड़ी वनी। हारून रशीद जे दरबार में
ओहो हमराह कुरान करीम भी खणी आयो, ओहो मुंडी आया छलो भी खणी आयो। जीअं बादशाह जे दरबार में पहुंचे, जीअं जो हारून रशीद जी नजर पई उथी बीही रहियो। उन आणींदड़ खे भाकुर थो पाए, चवे थो वारो कर ॿुधा ही जवान किथे आ जंहिंजे आंगुरनि जो छलड़ो खणी आयो आ, जंहिंजे कुरान करीम जो नुस्खो खणी आयो आ। हैरत में पइजी वियो त बादशाह हिन जे ला दीवानो आ। चवे तो बादशाह उन जे वसीयत मुताबिक आयो हां। कहिड़ी वसीयत जे ओ नौजवान इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ नौजवान पंहिंजे करीम रब खे प्यारो थी वियो। बस एतिरे चवण जी देर ही हारून रशीद जे अखिड़ियुनि मां जीअं वॾ फुड़ो सावण वसंदो आहे, ईअं मींहुं वसण शुरू थी वियो। चवण लॻो वारो कर ॿुधा, वारो कर ॿुधा। उन मुंहिंजे जिगर जानीअ जो न्यापो चवे थो बादशाह सलामत। उन न्यापो ॾिनो आहे त बादशाह खे चइजां बादशाह मुंहिंजा सलाम बि क़बूल कर ऐं ख़ुदा बेनियाज़ ते खुदा जो खौफ कर। बादशाह रोण लगो, जे मुखे हींअर जो हींअर रात जो रात में उन जवान जे मज़ार ते वठी हल। जॾहिं मज़ार ते हारून रशीद पहुतो, उन मज़ार के भाकुर पाए मुंहिंजा जानी जिगर पुट जो नालो चई रोण शुरू कई। वो गरीब हैरान थी वियो, हे बादशाह छा थो चवे? लेकिन तुंहिंजी बादशाह जे बादशाह छा थो पियो चवी? हे त मज़दूर जी मज़ार। हारून रशीद चवण लगो, न न जेके तू मजदूर तो समझी, हे मजदूर नाहे, हे मुझो जानी जिगर पुटड़ो आ जेको अल्लाह सा एतरो त इश्क में हूंदो हुयो, मुझे महबूब सा एतरो त प्यार कंदो हुयो। जो मुझे दरबार में कुरान करीम जी महफिल हली रही हुई, जॾहिं कारी कुरान पढ़ियो, अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख्शा कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। उन बादशाह चयो, जॾहिं कारी कुरान करीम जी तिलावत कई, इन आयत ते पहुतो त छा ईमान वारनि जे लाइ अञा उहो वक़्तु कोन आयो आहे जो उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ में ॾकनि, ख़ुदा जे ख़ौफ़ में डिॼनि, अल्लाह जे ज़िक्र में मस्त थी वञनि। कारी कुरान पढ़ंदो रहियो, मुंहिंजो बचड़ो जीअं जो रोई निकितो। मूं सॼी बादशाही ॻोल्हिराए थकिजी पियुसि, मुंहिंजो बचड़ो किथे बि मूंखे नज़र कोन।